मुल्क में चूंड मुहिम जो सिलसिलो तेज थी वियो। जलसन ऐं रैलियुनि ऐं कारनर कचाणनि जो सिलसिलो जारी। बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु सिंध में चूंड मुहिम शुरू करे छॾी। मदे जी मां पीपी चेयरमैन जी क़यादत में रैली रवा धवा। सिंध में नफ़रत ऐं विरासत जी सियासत शुरू करणु चाहियां था। इक़्तिदार में अची अवाम जा मसला हल करणु चाहियां थो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो शिकारपुर में रैली खे ख़िताब चवे थो पीपी जे उम्मीदवारनि खे वोट ॾियो। तख़्त लाहौर जे जहिड़ो जो नुक़सान अवाम खे थी रहियो आहे। मुल्क हिन वक़्तु तारीख़ी मुआशी बहरान मां गुज़री रहियो आहे। कुझु देरि में पीपी चेयरमैन चिकवाबाद जे नुमाइश ग्राउंड में जलसे खे ख़िताब कंदो। पीपी खे हुकूमत मिली त 30 लख घर ठाहे ॾींदासीं। माण्हुनि खे घरनि जा मालिकाना हक़ बि ॾिना वेंदा। पीपल्स पार्टी ग़रीबनि जी तकलीफ़ुनि खे सम्झे थी। आसिफ़ा भुट्टो ज़रदारी जो मोरो ऐं नुशरो फ़रोज़ में कारकुननि खे ख़िताब। आसिफ़ा भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त सिंध में मुफ़्त ऐं मयारी इलाज लाइ इस्पतालूं ठाहियूं। पीपल्स पार्टी अवाम लाइ इलेक्शन विढ़ी रही आहे। निगरान वॾे वज़ीर समाजी भलाई वारे खाते जे कारकर्दगी बेइतमादी ज़ाहिर करे छॾी। सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाक़िर समाजी भलाई वारे खाते खे ख़त लिखी छॾियो। वॾे वज़ीर जो चवणु आहे त समाजी भलाई वारे खाते जो बुनियादी कमु समाजी बुराइनि खे पाण खां ख़तमु करणु आहे। पर बदकिस्मतीअ सां गुज़िरियल 6 महीननि में समाजी भलाई वारनि खातनि पंहिंजे मसइलनि ते ध्यानु नाहे ॾिनो। वफ़ाक़ी निगरान सरकार जो सिंध मां माइचेली मां वारो सलूक। सिंध जा 56 अहम तरीन मनसूबा सालानी तरक़ियाती प्रोग्राम मां ख़ारिज। वफ़ाक़ी हुकूमत सूबाई हुकूमत खे पंहिंजी बजट मां मनसूबा मुकमल कराइण लाइ चई छॾियो। सिंध में 3 खरब 26 अरब 74 करोड़ रुपए जा मनसूबा शुरू हुआ। लाहौर हाई कोर्ट जे जज जस्टिस शाहिद शमील इस्तीफ़ा ॾेई छॾी। जस्टिस शाहिद शमील पंहिंजे इस्तीफ़ा सदर ॾांहुं माणे छॾी। संदसि चवणु आहे त ज़ाती मसरूफ़ियतुनि सबबि हू पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई रहियो आहे। वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतूं इलेक्शन लाइ तयारु आहिनि। आम चूंडनि लाइ फंड्स जारी कया विया आहिनि। इतलात वारे निगरान सूबाई वज़ीर मोहम्मद अहमद शाह चयो आहे त 8 फ़रवरीअ ते मुल्क में चूंडूं थी रहियूं आहिनि। इलेक्शन मुलतवी थियण वारनि अफ़वाहनि में का बि सदाकत नाहे। पोलिंग स्टेशन्स ते पुलिस ऐं रेंजर्स ऐं हसास पोलिंग स्टेशन्स ते फ़ौज मुक़ररु कई वेंदी। वोट खे अमानत आहे। अवाम खे 8 फ़रवरीअ ते हक़ ऐं सच जो साथ ॾियणु घुरिजे। अवाम जा मसला हल करणु पहिरीं तरजीह आहे। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान जो टांग में जलसे खे ख़िताब चयाईं हमेशह तहमुल ऐं इस्तक़ामत सां सियासत कई आहे। हिते छो बदअमनी आहे? असांखे छो रोकियो पियो वञे? संदसि पार्टी सियासी मुख़ालिफ़नि सां तहज़ुब नथी करे। PTI बानी ऐं बुशरा बीबी ठगीअ सां पब्लिक प्रॉपर्टी हासिल कई। एहसाब अदालत इस्लामाबाद तोशाखाना केस जो लिखत फ़ैसिलो जारी करे छॾियो। PTI बानी ऐं बुशरा बीबी वज़ीर आज़म ऑफिस जो ग़लति इस्तेमालु कंदे 1 अरब 57 करोड़ 33 लख 20 हज़ार रुपए जो माली फ़ाइदो हासिल कयो। ॿिन्ही खे गैर मुल्की सरबराहनि खां 109 सूखड़ियूं मिलियूं। सऊदी वली अहद खां बुशरा बीबी खे ग्राफ ज्वेलरी सेट तोहफ़े तौरु वरितो। सेट तोशाखाना में रिपोर्ट थियो पर जमा न करायो वियो। PTI बानी इंट्रा पार्टी चूंडूं मुलतवी करे छॾियूं। बैरिस्टर गोहर जो चवणु आहे त PTI बानी जी हिदायत ते इंट्रा पार्टी चूंडूं मुलतवी कयूं वयूं। इंट्रा पार्टी चूंडनि सां उम्मीदवारनि ऐं वोटरनि जो ध्यानु आम चूंडनि तां हटी सघे थो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे हल्की किथे तेज़ बरसात। लाड़काणे वगड़ सेवर डोकरी ऐं ॿियनि शहरनि में बरसात मींहं सबबि थधि में वाधि थी वई। कराची जे इंटरमीडिएट बोर्ड जे इम्तिहानी नतीजनि में जालसाज़ीअ जी तस्दीक़। 2 गुणा चेयरमैन इम्तिहानी कंट्रोलर समेत 8 ऑफिसरनि ते फ़ौजीदारी केस जी तयारी। सिंध सरकार फ़ौजीदारी केस दाख़िल करण लाइ एंटी करप्शन खे ख़त लिखी छॾियो। अनवर अलीम राजपूत ज़हीरुद्दीन ऐं असलम ख़ान चौहान ख़िलाफ़ केस दाख़िल करण जी हिदायत। यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड पारां इंक्वायरी रिपोर्ट पधरी कंदे ॿुधायो वियो त अंग्रेज़ी केमिस्ट्री ऐं फिज़िक्स जे नतीजनि में फेरफार कई वई। तनवीर अब्बास ज़ैदी ऐं अब्दुल हारिस फारूकी ऐं मोहम्मद अतर ख़िलाफ़ केस दाख़िल करण जी हिदायत।
आई फातिमा पड़ो क़त्ल केस में एसएचओ जो नालो ॿीहर शामिल करण जो हुकुम। जवाबदारनि असद शाह, फयाज़ शाह, हिना शाह, इम्तियाज़ मिरासी के सख्त सिक्योरिटी में दहशतगर्दी टोड़ अदालत खैरपुर में पेश कयो वियो। अदालत एसएचओ अमीर चांग जो नालो ॿीहर केस में शामिल करण जो हुकुम ॾेई छॾियो। ॿुधणी 9 फरवरी ताईं मुलतवी।